जिते माशराती ॻाल्हियूं थियनि, जिते उहे वहम ऐं विसंसा, जिते के अटकल ऐं ठगियुनि जा सौदा थियनि, हिते मुहबतनि जा सौदा थियनि था। हिते मुहबतनि जे सौदनि जे पुठियां सभी नफ़रतनि जा ॿिज जेकी सुकी सड़ी पंहिंजा ॿूटा बि खणियो था वञनि। ही त मुहबतनि जा ॿूटा पोखण जे लाइ तव्हां अॼु असां हिन पेडाल में आया आहियूं। हिते इश्क़ मुस्तफ़ा जा ॿूटा पोखबा, हिते उहो दाता साईं मुल्तान जो गौस बाउद्दीन हक़ कहिड़ियूं कहिड़ियूं हस्तियूं तव्हांखे ॿुधायूं। उन्हनि इहे सभई उहे उन वक़्त जूं नर्सरियूं हुयूं जेकी वधी वधी पंहिंजे वक़्तनि में वॾा वण थिया। सदियूं थी वियूं, सालूं थी वियूं, पर अॼु बि उन्हनि जे क़बरुनि ते पण ऐं चादरूं चढ़नि थियूं। अॼु बि उन्हनि जे क़बर ते अगरबत्तियूं थियूं ॿरनि। अॼु बि उन्हनि जे क़बरुनि ते ख़ुशबू थी अचे। अॼु बि उन्हनि जे क़बरुनि ते उहो इश्क़ ऐं मुहबत जो फ़लसफ़ो जारी आहे जेको ॾींहुं क़यामत तक जारी आहे। न त दोस्तो क़बरूं त हज़ार आहिनि। क़बर छा आहे? क़बर ते हिकिड़ो मिटी आहे, मिटी जो ढेर आहे। अंदर वेचारी अम्मा इंतज़ार में आहे, देर थी वई, थी विया, हिकु थी वियो, अञा मारो जेको छोकिरो पहुतो कोन्हे। छोकिरो वीचारो छा कंदो हूंदो? फोन हथ में हूंदो, के पके के रोड के माली किथे के घर में हूंदो, किथे जहिड़ो पाण हूंदो त ओढ़ा वरी यार बि हूंदो गॾु, कॾहिं हेॾा कॾहिं फोन ते। हू वीचारी मां तव्हांजे इंतज़ार में हूंदी ऐं अॻे खे ख़ौफ़ हूंदो त मुंहिंजो जेको बचो किथे थड़ंदो थापड़ंदो कोन अचे। ऐं अॻे खे शौक़ु हूंदो मुंहिंजो पुटु हाणे पढ़े, डॉक्टर थींदो।